किलोमीटर सजावल जो 9 स्कीमूं 68 किलोमीटर, थर पार्क जो 9 स्कीमूं 12 किलोमीटर। हिन साल 25-26 लाड़काना सखर डिवीज़न अंदर ADP जो 55 स्कीमूं, लाड़काने 14, शहदादकोट 14, कंबर शहदादकोट 29, कंदकोट जो खुसूसी बालीले 15 किलोमीटर, शिकारपुर 2 स्कीमूं 47 किलोमीटर, सखर 4 स्कीमूं 36 किलोमीटर, घोटकी 15 स्कीमूं 102 किलोमीटर, जेकंबा 4 स्कीमूं 74 किलोमीटर, खैरपुर 12 स्कीमूं 80 किलोमीटर, जैसा ओल्ड नेशनल हाईवे जिसकानी टू थरी मीरवा। वफाकी बजट PSDP वफाकी हुकूमत सरकार सां सिंध जो वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट PSDP तहत 5 वॾनि मनसूबनि ते अमल करे रहियो आहे, जेको मजमूई तौर 573 किलोमीटर ते पखड़ियल आहे। उन्हनि मनसूबे अंदाज़े मूजिब लागत 142 अरब रुपया आहे। 2 रुपया अॻे जारी इस्तेमाल थी चुका आहिनि। 2025-26 सिंध हुकूमत मुक़रर 22 अरब रुपया बराबरि ख़र्च कंदी। सफ़र जो छा कयूं था। रेन एमरजेंसी तहत सिंध गवर्नमेंट साल 24 बरसात तबादल रोडनि जी बहाली लाइ 107 किलोमीटर रोड मंजूर कराया विया। बरसात सबब मुतासिर दादू लाइ 24 किलोमीटर, ठट्टू लाइ 51 किलोमीटर, शिजावर शहर लाइ 6 किलोमीटर, सांगड़ लाइ 23 किलोमीटर हिन माली साल मुकम्मल कराया विया आहिनि। थैंक यू। देखिए नजम साहब क्रॉस टॉक नहीं करें प्लीज। नजम साहब, मिनिस्टर साहब को बात करने दें। मुस्तकबिल तौर सिंध गवर्नमेंट वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट पंहिंजी कारकर्दगी मुतालिक़ मूं ॿुधायो जेतिरे क़दुरु अॻिते जो तालिक़ आहे सिंध वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट जी उमेद आहे कराची में बि सिंध जे इंटीरियर सिंध में बि कमु कंदी ऐं कराची में बि कमु कंदासीं। कुझु कया अथऊं, अॻिते बि कंदासीं। मां अपोजिशन जे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट कराची में कोई इतना अमल दखल नहीं है, फिर भी हमें जो देते हैं स्कीमें काफ़ी सारी हेल्थ डिपार्टमेंट और डिपार्टमेंट हमें देते हैं। कुछ हमने मुकम्मल की हैं, कुछ मुकम्मल करने जा रहे हैं। थैंक यू जनाब स्पीकर, आपने मुझे मौका दिया तकरीर करने का, अपनी कारकर्दगी बताने का। बहुत शुक्रिया। जाम इकराम दरेजे साहब। जी नाज़रीन, कराची में सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सिंध असेंबली में ख़यालनि जो इज़हार करे रहियो हो। संद चवणो त सिंध जी तरक्की रोड पुलनि इमारतुनि ऐं अवामी सहूलियतुनि सां जुड़ियल आहे। मनसूबा अवाम जी ज़िंदगी जे मयार खे बहितर बनाइनि था। अली हसन ज़रदारी सिंध असेंबली में ख़यालनि जो इज़हार करे रहियो हो। संद चवणो त सिंध अंदरि तरक़ियाती कम कराया पिया वञनि। क़यादत सिंध जी तरक्की ऐं सिर्फ़ु हिकु मक़सदु न पर ज़िम्मेवारी सम्झे थी। अली हसन ज़रदारी जो चवणो हो सिंध जी तरक्की रोड पुलनि इमारतुनि ऐं अवामी मनसूबनि ते कमु जारी आहे। रोडनि ऐं पुलनि जा मनसूबा शहर ऐं ॻोठनि खे ॻंढण लाइ कया पिया वञनि। मैं मुबारकबाद पेश